नाज़िम जोकियो केस में PPMA जाम अब्दुल करीम पारां ज़मानत न करण जो फ़ैसिलो कयो आहे। ज़रीन मूजिब जाम करीम चयो त संदसि जो नालो चालान जे कॉलम 2 में आहे, ज़मानत जी ज़रूरत नाहे। ज़रीन जो चवणु आहे त पुलिस चालान में चयो त जाम करीम ख़िलाफ़ सबूत अण पूरा आहिनि। ज़रीन मूजिब अदालत 14 अप्रैल ते अबूरी ज़मानत खे हिफ़ाज़ती ज़मानत में तब्दील कयो हो। सिंध हाई कोर्ट जाम करीम ऐं ॿियनि खे 3 ॾींहनि में दहशतगर्दी टोड़ दलत सां राब्तो करण जो हुकुम ॾिनो हो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, नाज़िम जोकियो केस में PPMA जाम अब्दुल करीम पारां ज़मानत न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। ज़रीन मूजिब जाम करीम चयो त संदसि जो नालो चालान जे कॉलम 2 में आहे, ज़मानत जी ज़रूरत नाहे। ज़रीन जो चवणु आहे त पुलिस चालान में चयो त जाम करीम ख़िलाफ़ सबूत अण पूरा आहिनि। ज़रीन मूजिब अदालत 14 अप्रैल ते अबूरी ज़मानत खे हिफ़ाज़ती ज़मानत में तब्दील कयो हो। सिंध हाई कोर्ट जाम अब्दुल करीम ऐं ॿियनि खे 3 ॾींहनि में दहशतगर्दी टोड़दात सां राब्तो करण जो हुकुम ॾिनो हो। तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। सिकंदर ॿुधाइजो त PPMA जाम अब्दुल करीम पारां ज़मानत न करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जॾहिं त ज़रीन मूजिब पुलिस चालान में चयो त जाम करीम ख़िलाफ़ सबूत अण पूरा आहिनि। छा तफ़सील आहिनि? आज जेको आहे त दहशतगर्दी तोड़ वारी अदालत में पीपल्स पार्टी जे MNA जाम अब्दुल करीम जेको आहे त पेश थींदो हो, जंहिंजे मथां जेको आहे त नाज़िम जोकियो क़तल केस जो इल्ज़ाम हुयो। जाम अब्दुल करीम पारां सिंध हाई कोर्ट जे जस्टिस उमर सियाल जी अदालत मां ज़मानत वरिती हुई। उनजो ॼणायो हुयो त मां जेको आहे त ट्रायल कोर्ट में पेश थींदुसि। अदालत 3 ॾींहनि वारी ज़मानत संदसि मंज़ूर करे ऐं इहो हुकुम जारी कयो हो त ट्रायल कोर्ट में पेश थियो। अॼु जेको आहे त ज़रियनि मूजिब इहो चयो वियो आहे ऐं जाम अब्दुल करीम बिजार जे वकील बि इहो चयो त हू दहशतगर्दी तोड़ वारी अदालत में पेश न पिया थियनि। हुनजी वजूहात इहे आहिनि त हुननि इहो चयो त हुनजो चालान में जेको आहे त नालो न पेश कयो वियो आहे। हुननि चयो त हीउ जेको उनजे ख़िलाफ़ चालान पेश कयो वियो हो, उन में हुनजो नालो कढियो वियो हो, तंहिं करे हुनजो नालो जेको आहे हिन वक़्तु चालान में न आहे। ऐं संदसि जेकी नाज़िम जोखे जी वञी हुई, उन बि इहा ॻाल्हि कई हुई त जाम अब्दुल करीम बिजार असांजो जेको आहे त हू जवाबदार नाहे। तंहिं करे जेको आहे त हुनजो नालो जांच ऑफिसर सिराज लाशारी पारां अदालत में पेश न कयो वियो। तंहिं करे हू जेको आहे त उन इहो फ़ैसिलो कयो आहे। उनजे संदसि वकील बि ॿुधायो त हुन फ़ैसिलो कयो आहे त आउं ज़मानत जे लाइ न वेंदुसि, छो त मुंहिंजो नालो ई न आहे त मां ज़मानत जे लाइ कीअं वञा। जी ठीकु आहे सिकंदर, वॾी महिरबानी तफ़सील